जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि खे पाण में रखणी आहे त ख़ुशी ख़ुशी गुज़ारियो। जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि खे पाण में नाहे रखणी त कंहिं महफ़िलनि में वही हराम पाई बि न कयो। इहो सुठे इंसान जो कमु न आहे। हा, थोड़ा इख़्तिलाफ़ थी वेंदा आहिनि, नाराज़गियूं थी वेंदियूं, बाद में इंसान पंहिंजो सुलह जो रस्तो ॻोल्हींदो आहे। तव्हां हराम पायूं करे अॻिलनि जी दिलनि में नफ़रत न विझो। नफ़रत एॾी ख़राब थी, ख़ुदा जो कसम। नज़रुनि जो किरियल इंसान केॾी बि साम्हूं अदाकारियूं करे न, पर उनजी औकात पेर जी चुंपल वांगी लॻंदी आहे। बहितरा त अॻिलनि खे एतिरो ॾुखायो जो सुभाणे उन्हनि सां नज़रियूं मिलाए सघो। यादि रखे इंसान, जेकॾहिं सुलह करणी आहे त बकवास बंदि कयो। जेकॾहिं सुलह ई नाहे करणी त फिर बि बकवास बंदि कयो। इन में तव्हांजी इज़त आहे। ख़ुदा जो कसम। जज़ाकल्लाह ख़ैर। मा सलाम।